पंचायत पारां 10 मुहर्रम अल हराम ते संगरार मां मुबीना अगवा थी वियल मासूम नियाणी 7 वरनि जी प्रिया कुमारी जे बाज़ियाबी लाइ अॼु एहतिजाजी मुज़ाहिरो कयो पियो वञे। अचो त हिते शरीक एहतिजाजी मुज़ाहिरे में अॻवाणनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हुननि जो वधीक छा चवणु आहे। 10 मुहर्रम ते जेकी असांजी नियाणी घरां निकिती हुई उन दिलि में अलाए छा आंसू हुयूं, छा उमेदूं हुयूं। हू त मुहर्रम हराम जो हशर ॾिसणु निकिती त बाबा हे कीअं थियनि था, शायदि उहा बि हुसैन जे ग़म में शामिलु थियणु चाहे पई। पर जेके दरिंदा इंसान आहिनि उनखे क़ाबू कयो। अॼु ताईं उहा 18 ॾींहं गुज़रिया नियाणी ज़ाहिर कोन्हे। असांजी सिंध पुलिस बि बेवस आहे, असांजे वज़ीर आला सिंध बि बेवस आहे, असांजी सिंध हुकूमत बि फुल बेवस आहे। त उहे अॼु ताईं उन नियाणी मासूम नियाणी खे ज़ाहिर करण में बिल्कुलु नाकाम थी विया आहिनि। सिंध धरती असांजी अमड़ आहे, अमा आहे, माउ आहे। असां पंहिंजो खून ॾींदासीं, सिंध धरती न छॾींदासीं। पर असां इन सिंध धरती जे अहिवालनि में वेठल जेके असांजा बाला ऑफिसर आहिनि ऐं जेके असांजा एम एन आहिनि, अक़लियती एम एन आहिनि, उहे बि पंहिंजो किरदारु अदा करनि। उहे बि कुझु किरदारु अदा करे उन नियाणी खे बाज़ियाब करण में असांजी मदद करनि। सॼा सिंध वासी संगरार वासियुनि सां गॾु आहे। असां पुरमन एहतजाज कयो आहे ऐं इहो ई मुतालबो करियूं था SSP सखर खां, IG सिंध खां त महिरबानी करे उन नियाणी खे जल्द खां जल्द बाज़ियाब करायो वञे। ख़बर नथी पवे त 20 ॾींहं अॻु में हिकु पुरस्कार नमूने गुम थियल नियाणी खे अॼु ताईं बाज़ियाब न कराए सघिया आहिनि। SSP साहब छा थो करे, IG साहब छा थो करे, सम्झ में का बि ॻाल्हि न पई अचे। प्रिया जे घर वारा इंतिहाई ॾाढे ॾुख में परेशान आहिनि। असीं मुतालबो था कयूं चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान, सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान खां त उन ॿारड़ी खे जल्द को जल्द बाज़ियाब करायो वञे। मासूम प्रिया कुमारी जे लाइ जेका संगरार वासण 10 मुहर्रम ते जेको आहे अगवा थी वई आहे या पुरस्कार नमूने हुनखे गुम कयो वियो आहे, सो असां हिंदुनि में वॾी बेचैनी आहे। असां हिंदुनि सां वक़्तनि बवक़्तनि एतिरा ज़ुल्म थींदा था अचनि, उनजे बारे में केतिरियूं रैलियूं कढियूं वेंदियूं आहिनि, पोइ बि उहे ज़ुल्म ख़तमु नथा थियनि। असीं गवर्नमेंट ऑफ सिंध खां इहो मुतालबो करियूं था त महिरबानी करे मासूम प्रिया कुमारी के बाज़ियाब करायो वञे। सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान, वज़ीर आला पाकिस्तान के छो त हिकु टिकटाकर जेकी मीनार पाकिस्तान ते अचे थी उनजे लाइ सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान भी नोटिस वठे थी। वज़ीर आज़म पाकिस्तान छा त पूरी जेकी असांजी पाकिस्तान जी एस्टेब्लिशमेंट आहे सॼे हिकिड़ो दजाल पैदा करे छॾनि था। एॾो इंतिशार थिए थो त टिकटाकर जे करे ही मासूम नियाणी आहे जेकी 12 साल जी 8 साल जी आहे, उनजे लाइ अॼु ताईं का बि न वज़ीर आज़म नोटिस वरितो आहे, न सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान नोटिस वरितो आहे। छा पैगाम ॾियणु चाहिनि था असांजी हुकूमत? छा ही हिंदू जेके सिंध में सदियुनि खां आबाद आहिनि उहे सिंधी न आहिनि, या त उन्हनि खे का बि अहिड़ी का साज़िश तहत लॾाइण जी साज़िश कई वञे थी? त इन खां बहितर आहे त अक़लियत खे असांखे तहफ़ुज़ ॾियणो आहे। सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान, वज़ीर आज़म पाकिस्तान खे सख़्त खां सख़्तु नोटिस वठणु घुरिजे कि अपील था कयूं त जेको आहे त इंतिहाई क़दम खणी करे इन जो नोटिस वरितो वञे जीअं मासूम प्रिया कुमारी आज़ादु थी सघे। रैली में शरीक अॻवाणनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हुननि जो इहो ई चवणु आहे त संगरार वासिण प्रिया कुमारी के काफ़ी अरसो गुज़रण बावजूद भी उहा बाज़ियाब कोन थी सघी आहे। हिननि सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान ऐं आर्मी चीफ खां इहो मुतालबो कयो आहे त मासूम प्रिया कुमारी खे जल्द खां जल्द बाज़ियाब कराए हिंदू बिरादरी में पखेड़ियल बेचैनी खे ख़तमु कई वञे। मुकेश कुमार, टाइम न्यूज़, बख्शापुर।